ख़बर वासा शेयर कयूं पिया। चंबड़ खां जनाज़े निमाज़ दौरान ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। कोट मसू बोज़दार में ख़ासकेली ऐं बोज़दार बिरादरीअ में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नूर अहमद ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ख़बर वासा शेयर कई पिया। जनाज़े निमाज़ दौरान ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। कोट मसू बोज़दार में ख़ासकेली ऐं बोज़दार बिरादरी में झेड़ो थी पियो। अवां खे आगाह कयूं पिया। झेड़े दौरान गोली लॻण सबबि नूर अहमद ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थियो। ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। चंबड़ खां अवां खे आगाह कयूं पिया। जनाज़े निमाज़ दौरान ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। कोट मसू बोज़दार में ख़ासकेली ऐं बोज़दार बिरादरीअ में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नूर अहमद ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थी पियो।